सिंधी कशी चैनल जे सभी दर्शकन के मुझो नमस्कार। अज असांजे विच में एक दफो वरी आहिनि श्री विजय केसवानी, जेके वास्तु शास्त्र के क्षेत्र जी एक जानी मानी हस्ती मञिया वेंदा आहिनि। मुंहिंजे मन में हिकिड़ो सवाल आहे, वास्तु शास्त्र के हिसाब से चवंदा आहिनि त ओलह दिशा वारो प्लॉट न वठणु खपे, ईअं भला छो? संगीता, इहो तव्हां सच ॿुधो आहे ऐं सही ॿुधो आहे त ओलह वारे पासे वारो प्लॉट असांखे न वठणु खपे, छाकाणि त ओलह वारो पासे वारो अगरि असां प्लॉट वठूं था त उन में आवक ऐं जावक हिकु जहिड़ी हूंदी आहे। जेतिरी ताईं आमदनी हूंदी ओतिरा ई तव्हांजा ख़र्च बि थींदा। उते शनि विराजमान आहिनि, इन करे मैक्सिमम माण्हुनि खे उन जो बैड इफेक्ट मिलंदो आहे। पर ग्रह जे हिसाब सां अगरि तव्हांजो शनि सुठो आहे, सुठे नमूने सां उनजी पोज़ीशन आहे तव्हांजी कुंडलीअ में, त उन जे करे तव्हां अॻियां वाधारो बि करे सघो था। त माना 90% माण्हुनि खे अगरि उनजो ख़राबु असरु थींदो आहे त 10% सुठो असर बि थींदो आहे। विजय सर, तव्हां असांखे वास्तु शास्त्र जे बारे में हेॾी सुठी जानकारी ॾेई रहिया आहियो, इन लाइ तव्हांजी घणी घणी महिरबानी। हाणे सर असांखे महिरबानी करे इहो ॿुधायो त उत्तर ओलह दिशा में प्लॉट वठण सां छा थींदो? उत्तर ओलह वारी जॻह यानी वायव्य दिशा वारो अगरि असां प्लॉट वठूं था या घर ख़रीद कयूं था त उन जॻह में असांजे घर में ॾाढियूं सुठियूं शयूं बि थींदियूं आहिनि ऐं कुझु ख़राब बि थी सघे थो। पर ईअं ॾिठो वियो आहे त जेके बि माण्हू ॿाहिरिनि मुल्कनि सां कमु कंदड़ आहिनि, फॉरेन ट्रेड कंदड़ आहिनि, या जेके ॿार हिते कंहिं बि तरह जी नौकरी करे रहिया आहिनि ऐं उहो चाहिनि था त असां फॉरेन वञी करे सुठे मुक़ाम ते का नौकरी कयूं, त उन्हनि जे लाइ इहा दिशा ॾाढी सुठी थींदी आहे। इन दिशा में या इन प्लॉट में अगरि असां 3 मोती उन कुंड में ज़मीन में पूरे छॾियूं था पिया ऐं इहो सूमर ॾींहुं अगरि असां कयूं था त असांजे जीवन में ॾाढो सुठो उनजो इफेक्ट नज़र अचे थो। इहा ई दिशा जेकी आहे वायव्य दिशा जंहिंखे चऊं था, उत्तर ओलह वारी जॻह जेकी आहे उन दिशा में अगरि थोरी बि गड़बड़ी आहे त असांजो जिन माण्हुनि सां बि सुठा रिलेशन्स आहिनि, चाहे उहे पार्टनरशिप फॉर्म्स हुजनि या असां कंहिंसां भाईवारी कई आहे या ॿाहिरि वञण जो असांखे कोई मौक़ो खपे, ॿियनि कंट्रीज़ में वञी अॻियां वधिणो आहे, त उन्हनि में ॾाढी दिक़तूं अची सघनि थियूं। ऐं इन करे इहे 3 मोती असांखे सूमर ॾींहुं ई सुबुह जो ज़मीन में पूरे छॾिणा आहिनि ताकी असांखे इन जो सुठो असरु नज़र अचे। विजय सर, मूंखे शॉपिंग करण जो, घुमण जो जाम शौक़ु आहे। मां चाहींदी आहियां त मूं वटि खूब पैसा हुजनि त मां पंहिंजी इच्छाऊं पूरी करे सघां। त अहिड़ी कहिड़ी दिशा वारो प्लॉट आहे जेको मां वठां त मुंहिंजी जेकी इहा इच्छा आहे न उहा पूरी थी सघे? संगीता, जीअं तव्हां चयो त मूंखे जाम पैसा ख़र्च करण जो शौक़ु आहे, शॉपिंग करण जो शौक़ु आहे ऐं मां चाहियां थी त जेकी बि शइ मां चाहियां उहा ख़रीद करे सघां, त उन जे लाइ तव्हांखे उत्तर दिशा वारो प्लॉट वठणु खपे। छाकाणि जॾहिं बि उत्तर दिशा मां असांखे धरतीअ जी चकमक वारी शक्ति हासिल थींदी आहे त उते हमेशह जेके बि रहंदड़ आहिनि, जेका बि उतां जा रहवासी आहिनि, उन्हनि जे मथां महालक्ष्मी जी कृपा हूंदी आहे। इनखे कुबेर स्थान बि चयो वेंदो आहे ऐं कुबेर जेको आहे उहो भॻवाननि जो कैशियर आहे, उन्हनि जो पैसो संभालींदो आहे। उन्हनि वटि जाम पैसा हूंदा आहिनि, एॾो धन दौलत हूंदी आहे जो ईअं चवंदा आहिनि शास्त्रनि में त एतिरो उन वटि पैसो हूंदो जो ॿिन्ही हथनि सां बि अगरि माण्हू पैसो लुटाए त बि एतिरो पैसो माना ख़तमु न थी सघंदो आहे। त कुबेर वारी दिशा यानी उत्तर वारी दिशा वारो जेको प्लॉट आहे उहो असांजे लाइ ॾाढो लकी हूंदो आहे ऐं उते हमेशह जेके बि रहंदड़ आहिनि उन्हनि जे मथां महालक्ष्मी माता जी कृपा थींदी आहे। महालक्ष्मी माता जी कृपा असांजे दर्शकनि ते थींदी रहे, इन करे उन्हनि खे घुर्जे त उहो पंहिंजो प्लॉट उत्तर दिशा वारो ई वठनि। विजय सर, हाणे तव्हां असांखे प्लीज इहो ॿुधायो त मां ॿुधो आहे त ईशान्य दिशा वारो प्लॉट वठणु ॾाढो पवित्र मञियो वेंदो आहे, ईअं भला छो? संगीता, तव्हां सही ॿुधो आहे त ईशान्य दिशा वारो जेको प्लॉट आहे उहो ॾाढो सुठो मञियो वेंदो आहे, ॾाढो पवित्र मञियो वेंदो आहे। छाकाणि त ओभर जी जेकी सूरज जूं पहिरियों रोशनी आहे, पहिरियों किरणूं आहिनि, उहा ओभर दिशा में ईंदियूं आहिनि। उते सभु कुझु पॉज़िटिव थी वेंदो आहे। उतां जी एनर्जी, उतां जी शक्ति ॾाढी सुठी ऐं स्वच्छ हूंदी आहे। ऐं उअं ई उत्तर दिशा मां जेकी असांखे धरतीअ जी चकमक वारी शक्ति या ग्रेविटेशनल पुल ऑफ द अर्थ जेकी मिली रही आहे, इन्हनि ॿिन्ही जे संगम सां ईशान्य कोण जेको आहे उहो डबल पवित्र थी वेंदो आहे। त उते अगरि असां पंहिंजो मंदिर ठाहे रहिया आहियूं या उते असां पंहिंजे घर जो
मेडिटेशन हॉल ठाहे रहिया आहियूं या अहिड़ो को बि रूम ठाहे रहिया आहियूं जंहिंमें असांजा वॾा माण्हू वॾा बुज़ुर्ग जेके आहिनि उहे अगरि उन दिशा में रहनि था त उतां असांखे उन्हनि जो हमेशह कृपा मिलंदी रहे थी ऐं असांखे उन्हनि जो आशीर्वाद मिले थो। इन दिशा खे अञा सुठो कंदा आहियूं, हमेशह स्वस्थ रखंदा आहियूं, हमेशह साफ़ सुथरो रखंदा आहियूं, छाकाणि त इन दिशा में बृहस्पति ग्रह बि विराजमान आहे ऐं इन दिशा में बृहस्पति हुजण जे कारण असांजे सॼे जीवन जो उनजो मेन आधार मेन मूल जेको आहे उहो गुरु शक्तिअ मां मिली रहियो आहे। यानी असां जेको बि कार्य करे रहिया आहियूं उन जे पोयां गुरु शक्ति उहो पावर अची रहियो आहे जेको असांखे अॻियां वधण में मदद करे रहियो आहे। अगरि ॿार उन ई दिशा में पूजा कनि था, उन ई दिशा में वेही करे ध्यान मग्न थी करे ईश्वर खे या पंहिंजे गुरुअ खे यादि कनि था त उतां जी जेकी सुठी शक्ति आहे उहे असांजे शरीर में प्रवेश करे थी ऐं उते जेके बि ॿार रहनि था अहिड़े घर में त उन्हनि जे जीवन ते ॾाढो सुठो उनजो असरु ॾिसण में अचे थो। ॿार जेके आहिनि पंहिंजे पढ़ाईअ में ध्यानु ॾेई सघनि था, उन्हनि खे फोकस मिली रहियो आहे त उहो अॻियां वधनि ऐं जेके बिज़नेसमैन आहिनि, जेके धंधे वारा माण्हू आहिनि, वापारी माण्हू आहिनि, उहे पंहिंजे कम धंधे ते ध्यानु ॾेई सघनि था। घर में हमेशह सुठा लक्षण हूंदा आहिनि, वॾा ऐं नंढा पाण में ॾाढा मेठ मोहबत प्यार सां रहंदा आहिनि, नंढा ॿार वॾनि बुज़ुर्ग माण्हुनि जी सेवा कंदा आहिनि ऐं इन हिसाब सां घर में हमेशह सुख शांति ऐं पवित्र वातावरण बणजंदो आहे। असांजी दिली कामना आहे त असांजे सभिनी दर्शकनि जे घर में सुख शांति ऐं प्यार हमेशह रहे। सर, मुंहिंजो अञा हिकिड़ो वधीक सुवाल आहे त चवंदा आहिनि त प्लॉट चौमुखी हुजे त वधीक सुठो, पर टुकुंडो प्लॉट सुठो न मञियो वेंदो आहे, ईअं छो? संगीता, टिकुंडो प्लॉट जेको आहे उन में पहिरीं हिकु साइड जेकी आहे उहा वॾी थींदी आहे। माना अगरि ॿाहिरां उनजो मुंडो ॾिसिजे त उहो ॾाढो ब्रॉड थींदो आहे, अंदर ते उहो सोकड़ो थींदो वेंदो आहे। त जीअं ई हू अंदर ते उनजी एरिया घटिजे थी तीअं तीअं उहा जेकी शक्ति आहे उहा वञी करे हिकु पॉइंट ते गॾिजे थी ऐं इन जे करे उते जेके बि रहवासी आहिनि, टिकुंडे प्लॉट वारा रहवासी आहिनि, उन्हनि सभिनी खे ज़िंदगीअ में ॾाढी जफ़ाकशी करणी पवे थी ऐं उन्हनि जी ज़िंदगी में स्थायित्व नथो अचे। माना हिकु जहिड़ो उन्हनि जे जीवन में को बि घटना कान्हे। यानी तव्हां ईअं सम्झी सघो था त अगरि असां चाहियूं था त असांजो धंधो हमेशह ईअं सुठो हलंदो रहे त उहो थोरो टाइम सुठो हलंदो ऐं घणो टाइम ख़राबु हलंदो। त इन करे उते जेके तकलीफ़ूं आहिनि उहे वधंदियूं रहनि थियूं। ऐं उन खां पोइ जेको चौमुखी या चौकुंडो अगरि असां प्लॉट चऊं या चौरस प्लॉट जेको चऊं था त उन में सभिनी जी 90 डिग्रीज़ जो एंगल हूंदो आहे। जॾहिं 90 डिग्रीज़ जो एंगल उन में आहे त उते जेकी ऊर्जा शक्ति आहे, उन जो फ्लो, उन जो वहण जो जेकी उनखे एरिया मिले थी पई या जंहिं हिसाब सां उन में एनर्जी मूव करे थी, जीअं घुमाव आहे उन एनर्जी जो, उन शक्तिअ जो, उहो ॾाढो सुठो बीहे थो ऐं इन जे करे उते जा रहवासी और चौरस प्लॉट जा रहवासी जेके आहिनि उहे हमेशह सुखी समृद्ध जीवन जीअनि था। ऐं जेके ॿिया टिकुंडे प्लॉट वारा आहिनि या ॿिया आकार जाम ई आहिनि जेके असां अॻियां हली ॿुधाईंदासीं, त उन्हनि में अलॻि अलॻि तरह जा प्रॉब्लम्स अचनि था, दिक़तूं ऐं रंडकूं अचनि थियूं। त इन करे चौरस वारे प्लॉट खे ॾाढो सुठो महत्व ॾिनो वियो आहे। तमामु सुठो। असांजे दर्शकनि खे वास्तु शास्त्र जो चङो ऐं चङो ज्ञान मिली रहियो आहे। विजय सर, सिंहमुखी प्लॉट छा थींदो आहे? संगीता, सिंहमुखी जेको प्लॉट आहे उहो अॻियां ॾाढो वेकरो थींदो आहे, उनजो मुंडो जेको आहे उहो वॾो हूंदो आहे ऐं अॻियां हली उहो सोढ़ो थींदो रहंदो आहे। त अहिड़ी जॻह में छा आहे, जेकी शक्ति आहे, उन जॻह जी जेकी शक्ति आहे, उन प्लॉट जी जेकी शक्ति आहे, उहो अॻियां ॾाढी वधीक थी करे अंदरि घटि थींदी वेंदी आहे ऐं अंदरि वञी उहा जाम शक्ति थोरे एरिया में वञी करे रुकजंदी आहे, टिकजंदी आहे। अहिड़े प्लॉट खे यानी सिंहमुखी प्लॉट खे वठण सां असांजे बिज़नेस में ॾाढो सुठो असरु थींदो आहे, ॾाढो सुठो असां उन में डेवलपमेंट करे सघूं था। ऐं अहिड़े प्लॉट ते हमेशह असांखे पंहिंजो बिज़नेस या वापारु खोलणु खपे, छाकाणि त अहिड़े जॻह जेकी आहे उहो बिज़नेस खे या जंहिंखे असां चइजे मनी लक खे जाम सपोर्ट कंदी आहे। इन जॻह ते सिर्फ़ु बिज़नेस करणु खपे, उन ते रहणु न घुरिजे। हाणे इहो ॿुधायो त अगरि अहिड़े प्लॉट ते न रहणु खपे त कहिड़े प्लॉट ते रहणु खपे?
संगीता अहिड़े प्लॉट ते न रहणु खपे, छाकाणि शेरमुखी जेको आकार आहे, सिंहमुखी आकार आहे, उहो असांजे बिज़नेस लाइ यानी वापार लाइ सुठो आहे, पर रहण जे लाइ अॻियां असांखे प्लॉट सोड़ो खपे ऐं अॻियां जंहिं महिल वधंदा था वञूं, उन मुंडे में अंदरि वञूं था त उहो अॻियां वञी करे थोरो वधणु खपे। अहिड़ी जॻह खे चइबो आहे गौमुखी प्लॉट। ऐं गौमुखी प्लॉट में अगरि असां रहूं था त हमेशह जीअं गांइ हूंदी आहे, हमेशह मस्तु रहंदी आहे, पाण में सुख शांति ऐं प्रेम सां, हिकिड़ो प्यारो जानवर हिनखे मञियो वियो आहे, त उते हमेशह सुख शांति रहंदी आहे। उते हमेशह जेके बि रहंदड़ आहिनि उन्हनि जे जीवन में सुठियूं घटनाऊं थींदियूं आहिनि, उन्हनि जे जीवन ते सुठो उनजो प्रभाव ऐं असरु ॾिसण में मिलंदो आहे। हिन करे गौमुखी प्लॉट ते रहणु घुरिजे ऐं सिंहमुखी प्लॉट में धंधो करणु घुरिजे। विजय सर, मां चाहींदसि त तव्हां महिरबानी करे हाणे असांखे पंहिंजो को अहिड़ो आज़मूदो ॿुधायो त वास्तुशास्त्र ऐं फेंग शुई जो आम माण्हुनि ते केतिरे हद ताईं असरु थींदो आहे। असांखे ईअं ॾिसण में आयो आहे ऐं हिकिड़ो त अहिड़ो इंसिडेंट मूंखे यादि आहे जो मुंबई फिल्म इंडस्ट्रीअ में हिकु औरत जो मां तव्हांखे केस ॿुधाए रहियो आहियां त ॾाढो सुठे नमूने उनजो कैरियर प्रोग्रेस थी रहियो हुयो, सभु कुझु सुठो हुयो ऐं उन खां पोइ उन हिकु ॿिए लोकेशन ते प्लॉट वरितईं। उन प्लॉट में अगरि तव्हां ॾिसंदव त वास्तुशास्त्र ऐं फेंग शुई जे अनुसार त जाम कुझु सुठो हुयो, पर सॼी एरिया जो किचिरो जेको आहे, उन एरिया जे आसे पासे वारो जेकी बि एरिया आहे, उतां जो सॼो किचिरो उन जॻह में अची करे साड़ींदा हुया। ऐं इन जे करे हिन माण्हूअ जॾहिं उहो प्लॉट वरितो त उते जी एनर्जी, उतां जी शक्ति ॾाढी ख़राब थी चुकी हुई। ऐं जंहिं महिल बि उन जे मथां बंगलो ठाहियो वियो ऐं उन में जॾहिं उहो रहण लाइ आया उहे माण्हू, त उन्हनि जे ज़िंदगी में ॾाढियूं दुख ऐं तकलीफ़ूं आयूं। उन लेडीअ जेकी तकलीफ़ूं ॾिठईं या जेको उनजो कैरियर ग्राफ ॾाढो सुठो हुयो, उहो कैरियर धीरे धीरे हेठि थींदो वियो, उन जो ग्राफ ख़राब थी वियो। उन खां पोइ उन जो कैरियर लॻभॻि चौपट थियण ते आयो। ऐं जेको बि उन घर में वॾा बुज़ुर्ग हुया, जीअं उनजो पिताजी हुयो, उनजो पिताश्री हुया या उनजे चाचा जी हुया, उन्हनि खे ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं। उन्हनि खे त माना एॾी तकलीफ़ आई, हेल्थ सां रिलेटेड उन्हनि जी तबियत ॾाढी ख़राब थी पई ऐं उन्हनि खे हॉस्पिटलाइज़ करिणो पियो। त चवण जो मतिलबु इहो आहे त प्लॉट जंहिं महिल असां वठूं था, सिर्फ़ु वास्तु ऐं ज्योतिष या फेंग शुई अनुसार सिर्फ़ु न, असां जंहिं बि जॻह में प्रवेश कयूं था उन जो शुद्धिकरण करणु ॾाढो ज़रूरी आहे। उन जी शक्ति जेकी आहे उहा ठीकु करणु ॾाढी ज़रूरी आहे। उहो चाहे असां वास्तुअ जे हिसाब सां कयूं या फेंग शुई जे अनुसार कयूं, पर जॾहिं असां नओं प्लॉट ख़रीदूं था या वठूं था त उन जॻह खे पहिरियों असांखे शुद्ध करणो आहे। उतां जी जेकी बि ख़राबु ऊर्जा आहे, ख़राबु शक्ति आहे, उनखे ठीकु करण जी ज़रूरत आहे। ऐं पोइ असां जे उन जॻह ते कंहिं बि तरह जो कार्य कयूं था, चाहे उहो असां पंहिंजी फैक्ट्री खोलियूं या उते पंहिंजो घरु ठाहियूं, त हमेशह असांजे जीवन में जेको आहे सुख शांति ऐं ख़ुशियूं रहंदियूं ऐं असां अॻियां तरक़ीअ जी तरफ़ वधंदा रहंदासीं। विजय सर, तव्हांजी घणी घणी महिरबानी। तव्हांजे हिन आज़मूदे मां असांखे घणो कुझु सिखणु मिलियो। मां चाहींदसि त अहिड़ो ॿियो को आज़मूदो हुजे त उहो तव्हां प्लीज़ असांखे ॿुधायो। संगीता, हिकिड़ो मां ॿियो बि तव्हांखे ॾाढो सुठो आज़मूदो ॿुधाइणु चाहींदुसि। सिंधुदुर्ग नाले हिकु जॻह आहे जेकी गोवा खां रुगो 80 किलोमीटर जे आसपास में आहे। ऐं उन जॻह ते मुंहिंजे क्लाइंट ॾाढो वॾो प्लॉट वरितो। उन चयईं त मां बॉम्बे में जाम वॾो प्रोफेसर आहियां, त इहो प्रोफेसर मां जॾहिं मूंखे रिटायरमेंट मिलंदी त मां उते वञी करे पंहिंजो अॻियां जो जीवन जेको आहे उहो सुठे नमूने सां ग़रीब ॿारनि खे पढ़ाइण में व्यतीत कंदुसि ऐं उते वञी करे मां रहंदुसि। त इहो सुठो मक़सदु खणी करे उन हिकिड़ो ॾाढो वॾो प्लॉट सिंधुदुर्ग नाले जॻह ते वरितईं। ऐं जॾहिं उन उहो प्लॉट वरितो, उन खां पोइ उन प्लॉट ते अॻियां कुझु बि कंस्ट्रक्शन थी न सघियो। इन जो मेन कारण इहो हुयो त हुन जेको सॼो प्लॉट आहे उन जे विच ते, एकदम विच ते, जंहिंखे असां ब्रह्मस्थान चवंदा आहियूं, यानी हार्ट सेंटर ऑफ वास्तु, त इहो जेको हृदय स्थल आहे, जेको दिल जी धड़कन वारी जॻह आहे, उन दिल जी धड़कन वारी जॻह ते उन बोरिंग कराई हुई ऐं उते जाम वॾो खूह खोटायो हुयो। इन जे करे उते पहिरीं त कुझु बि कंस्ट्रक्शन न पियो थिए
जाम तकलीफ़ूं पियूं अचनि, वर्कर्स खे डबल पेमेंट ॾियण खां पोइ बि वर्कर्स कोई कम ते न पियो अचे। एडवांस पेमेंट मुंहिंजे साम्हूं हलाईंदड़ उन व्यक्तिअ वटि बि कोई माण्हू न पियो अचे, उन माण्हू वटि कोई बि कम लाइ या मदद करण जे लाइ अॻियां न पियो अचे। इन टेंशन में ऐं उन ब्रह्म स्थान जे ख़राब असर जे करे उन माण्हूअ खे हार्ट जो प्रॉब्लम बि आयो, उनखे हार्ट अटैक थियो। मां सिर्फ़ु ईअं नथो चवां त सिर्फ़ु इन वजह सां ई उनखे हार्ट अटैक थियो आहे, पर तव्हां सम्झी था सघो त कीअं आस्ते आस्ते उहा शइ उनखे हार्ट अटैक ॾे वठी वई। पहिरीं त उन ॾाढो वॾो प्लॉट वरितईं जंहिंमें पंहिंजे ज़िंदगीअ जी सॼी जमा पूंजी लॻाई। उनजो मक़सदु ॾाढो सुठो हुयो त मां ग़रीब ॿारनि खे पढ़ायां, उन्हनि खे इल्मु ॾियां, फ्रीअ में उन्हनि खे जाम कुझु ज्ञान ॾेई सघां ताकी अॻियां उन जा कर्म बि सुठा थियनि ऐं जाम ग़रीब ॿार जेके आहिनि उहे तरक़ीअ जे तरफ़ अॻियां वधी सघनि। पर उन जॻह जो विच ते बिना वास्तुअ जे कहिड़े बि ज्ञान जे उन जॻह ते बोरिंग कराई ऐं उन बोरिंग थियण खां पोइ उते जेके वर्कर्स आहिनि, जेके मददगार माण्हू हुया, उहा आहिस्ते आहिस्ते जेके कमु करे रहिया हुआ उन्हनि जो कमकार सभु बंदि थी वियो ऐं इन जे करे उनजे मथां टेंशन थी वियो ऐं उनजे दिमाग़ ते एतिरो असरु थियो जंहिं वञी करे उनजे हार्ट ते, उनजे दिलि जो दौरो जो सॼो जेको प्रोसीजर थींदो आहे उहो ठाहियईं, उनजो निर्माण कयो ऐं इन करे उहो हार्ट अटैक उन व्यक्तिअ खे थियो। त चवण जो मतिलबु ईअं त वास्तु बसि असां कुझु कयो इन करे बसि उन माण्हूअ खे उनजो ख़राबु असरु मिली वेंदो, ईअं ज़रूरी न आहे। इनखे थोरो टाइम लॻंदो आहे। जीअं असां जेकी जॻह वरिती त उते रहण खां पोइ असरु अचण में कुझु साल बि लॻी था सघनि, कुझु पल बि लॻी था सघनि, कुझु महीना लॻी था सघनि। त उन जॻह ते बोरिंग करण जे करे हार्ट सेंटर ऑफ वास्तु यानी मर्म स्थल, हृदय स्थल जेको ज़मीन जो आहे या विच जेको ज़मीन जो आहे उन ते बोरिंग करण जे करे उनखे हार्ट जो तकलीफ़ आई ऐं वास्तु में ईअं मञींदा आहिनि त अगरि असां वास्तुअ जे दिलि वारे जॻह ते अगरि असां खोटियूं था त असांखे दिलि जो दौरो पई सघे थो ऐं इहो ई उन प्रूफ कई ॻाल्हि। पर उन खां पोइ वरी हो जॾहिं मूं वटि आयो कंहिंजे थ्रू या कंहिंखां पुछी करे त उनखे ख़बर पई त इन जो असां कुझु ॾाढो सुठे नमूने सां सरलता सां उपाय करे था सघूं ऐं अहिड़ा उपाय आहिनि जेके ॾाढा घटि ख़र्चीला आहिनि। इन उपाय करण सां असां उन ई जॻह खे सुठो ठाहे सघूं था 90% ताईं। 90% जाम कुझु थींदो आहे ऐं उन सां असांजे जीवन ते बाक़ी जेको 10% या कुझु ख़राबु असरु थी रहियो आहे उनखे असां कंट्रोल करे सघूं था। उनजे मथां असांजो पूरो कंट्रोल रहे थो ऐं उन जे करे उन माण्हूअ जॾहिं मूंखां उहे उपाय कराई सिंधुदुर्ग में त उन अॻियां ॾिठो त 1-1.5 महीने अंदरि ई वापसि वर्कर्स उन जॻह ते अची विया। उतां जेको असांखे खूह जेको खुटियल हुयो उन खूह खे सॼो बंदि न करे असां उनखे 80% पासे खां बंदि करे छॾियोसीं, विच में 20% में असां पाइपलाइन हणी छॾीसीं ऐं बिना उन शइ खे तोड़ फोड़ या बिना उन जॻह जे कुझु बि ख़राबु करण जे या तोड़ फोड़ जे या का बि शइ बंदि करणु, जीअं जाम बोरवेल्स माण्हू चवंदा आहिनि भई इहो बंदि कराए छॾियो या तव्हां बावड़ी अगरि ग़लति जॻह ते हई आहे त उनखे बंदि कराए छॾियो, ईअं ज़रूरी न आहे। उपाय करण खां पोइ असांखे इन जो सुठो असरु ॾिसणु मिले थो ऐं हाणे उन माण्हू जो उते बंगलो ठही चुको आहे जंहिंमें हू ॿारनि खे पढ़ाए रहियो आहे ऐं ॿारनि खे सुठो ज्ञान ॾेई रहियो आहे ऐं उनजो सुपिनो बि पूरो थियो आहे ऐं सभु कुझु हाणे उन जी ज़िंदगीअ में ॾाढो सुठे नमूने सां थी रहियो आहे। विजय सर, तव्हां इहा तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई त अहिड़े टाइप जी जॻहियुनि में बिना तोड़ फोड़ जे सरल उपायनि सां असां वास्तु दोषनि जो निवारण करे सघूं था। दर्शको, मां तव्हांखे चवणु चाहींदमि त अगरि कंहिंखे बि वास्तु शास्त्र, फेंगशुई या ज्योतिष सां संबंधित काई बि परेशानी या मुश्किलूं आहिनि ऐं उन्हनि जो निवारण चाहिनि था या श्री विजय केसवानी सर जी वास्तु विजिट चाहिनि था त उहे श्री विजय केसवानी सर सां संपर्क करे सघनि था।